नाज़रीन, उस्मान शाह होड़ी में ॻोठ सैयद मोहब्बत शाह जी रहवासियन पारां बासर जे हमले ऐं ॻोठाणे जे मारिजी वञण वारे वाक़े ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे अख़्तियारियुनि खे इंसाफ़ ॾियारण जी अपील कई आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे सनाउल्ला थेबो जी हीअ रिपोर्ट। उस्मान शाह होड़ी भरिसां डासे थाणे जे हद वारे ॻोठ सैयद मोहब्बत शाह बुखाई जे मामूली ॻाल्हि तां बासर ज़मींदार जावेद शाह जे माण्हू मुबीना तौर घरनि ते चढ़ाई करे 7 ॼणनि खे ज़ख़्मी करे विधो, जंहिं मां हिकु ॼणो नाले गवर्नर मंगरियो मारिजी वियो। उन हवाले सां मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जावेद शाह जी माण्हू अलाए किथां ॾुआरी आंदा आहिनि, हुननि असांजो आराम ख़राब करे छॾियो आहे। उन खां पोइ जावेद शाह खे असां जाम शिकायतूं ॾिनियूं, जावेद शाह न मञायो। असांजो जेको बि आहे मुड़ुसु मारायूं, जावेद शाह मारायो आहे। जावेद शाह मथां गाॾी झले असांजी ओताग जे अॻियां हिननि खे नुहारनि खे चयूं त मारियो ई मारियो, हथियार ॾिना आहिनि। पर हिते जेके इहे माण्हू आया आहिनि ॿाहिरियां दादू खां लाड़काणो ऐं ॿिए पासे खां जेके आया आहिनि, हिते जे माण्हू आंदा आहिनि, हिते जे हालात बिल्कुलु ख़राबु थी विया आहिनि। ऐं तव्हां हीउ वाक़ियो बि ॾिसो, हिन माण्हुनि खे बेगुनाह मारियो वियो आहे ऐं न हुनजी वरी अहिड़े नमूने सां दाद फ़रियाद थियो, न हुनजी उहा FIR कटी जेका हिननि कटाइण चाहिए थे। बिना हथियार खां मार रखियो इहो वेठो आहे, ॿुधी न, ऐं तो इहा असांजी करियो आहे हमदर्दी। असां ग़रीब वारा मुफ़्त मरिजी असांजे काल माण्हू मरिजी विया आहिनि, अञा उहे अस्पतालनि पिया आहिनि ऐं ॿनी विया खेड़नि। असल में हीउ जेको छोकिरो गुज़ारे वियो आहे, हिन जी त कंहिंसां दुश्मनी कान हुई। हिन जो थोरो घणो पाणी ते हो जेको किले जो ठेकेदार आहे नसीर उर्फ़ कारो, उन जो थोरा पाण में इख़्तिलाफ़ था। पोइ उन्हनि हिन पाण में हिकिड़ो ॾींहुं पहिरीं झड़पूं थियूं, पोइ वरी हीअ जेके आया हिन जे घटी ते उते हिननि जी झड़पूं थियूं, पोइ हीउ छोकिरो आयो हिन ते ओचिते हमलो कयो। पुलिस ॿिया 3 न कया आहिनि, उहे ॿाहिरि पिया हलनि। इहा महिरबानी आहे सिंध IG साहिब खे, वज़ीर आला खे त जवाबदार गिरफ़्तार कयो वञे, असां इंसाफ़ कयो वञे।